अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं टीवी न्यूज़ में के पहलीकार माहिया फरा शाह सब खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान जे बिजली घरनि ऐं पुलियुनि ते हमलनि जी धमकी ॾेई छॾी। ट्रंप जो चवणु आहे त जेकॾहिं ईरान मुआहिदो न कयो त ईंदड़ हफ़्ते उन जी बिजली घरनि ऐं पुलनि खे निशानो बणायो वेंदो। ईरान ते तेसीं ताईं हमला जारी रहंदा जेसीं ताईं आऊं न चवां त बस घणो थियो। हिकु इंटरव्यू में सदर ट्रंप चयो आहे त अमेरिका गुज़िरियल ॾींहुं ईरान सां ॻाल्हि ॿोल कई आहे। ईरान मथां मुआहिदे लाइ ज़ोर विधो वियो आहे। ईरान में जंग विढ़ण जी कुझु सलाहियत अञा बाक़ी आहे। नार जा मुल्क होर्म्स में टूल टैक्स ॾियण बदिरां अमेरिका में सीड़पकारी कंदा। ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियान चयो आहे त ईरान जे हिक हिक इंच जो दिफ़ा कंदासीं। ट्रंप ॿुधाए त छा हुन जंग जे मैदान में पंहिंजा मक़सद हासिल करे वरिता आहिनि। अमरीकी सदर जे बयान जे रद्द अमल ॾींदे ईरानी सदर चयो आहे त ईरान खे विराइण जी कोशिश कंदड़ ॿुधाइनि त उन्हनि खे आख़िर हासिल छा थियो आहे। जेकॾहिं ट्रंप सम्झे थो त हमला ऐं नाकाबंदी असांखे ॻाल्हियुनि ते मजबूर कंदा त उहा संदसि भुल आहे।